भाई तो के बैठे जी अच्छा बोलो काली माता जो बोलो बोल गोरी वाले तो कृष्ण भगवान जो बैठे हैं तो चाचा कृष्ण भगवान जो बैठे हैं तो कहते बैठे हैं काली माता जो बैठे हैं वो जल्दी सभी की मनोकामनाओं पूर्ण करी है एना जी छा कयो काली माता जी मूर्ति उनके मंदिर में रखी है भाई के रखे कृष्ण भगवान जो विश्वास घट जी जो तथापि श्रीमद कृष्ण भगवान की मूर्ति थे मथी शेल्फ पे रखी छा एमा देवी माई कंहिंजी पूजा कंदस काली माता जी पूजा कंदस जीअं मथे रखे तो शेल्फ में जे अगरबत्ती मां हेठि वारींदुस वो धुओं त मथे फेरंदो श्रीमद रुमाल तो खणी अचां ऐं कृष्ण भगवान जो मुंहुं जेको आहे उनखे ढके थो छॾां जीअं मुंहिंजे अगरबत्ती जो धुओं मथे न पहुचे बोलो बाबा हरदास राम जीअं मथे चढ़े पियो अञा रुमाल हुनखे ढके पियो त हुन मूर्ति मां कृष्ण भगवान हुनखे दर्शन ॾिनो चवण सां ॿुधाए तुंहिंजो कहिड़ो सुवाल आहे तुंहिंजो उहो सुवाल असां पूरो कंदासीं जैसो भगवान हेॾा ॾींहं तव्हां हेठि विया मां अगरबत्ती ॿारां पियो पर तव्हां त मूंखे कुझु सुवाल ॿुधो ई न पिया ऐं हाणे जॾहिं मां तव्हांखे मथे जो रखां तव्हांखे रुमाल थो ॿुधां त तव्हां खां पुछो था ॿुधाए तुंहिंजो सुवाल कहिड़ो आहे त कृष्ण भगवान ॾिसो केॾो सुहिणो हुनखे जवाबु ॾियनि था चईसि हेठि तूं असांखे पथर न सम्झी तूं कॾहिं सोची न भई धुओं मूं वटि अचे वेठो कॾहिं मूंसां ॻाल्हाए ई न अॼु तूं सम्झी भई मूं वटि धुओं पहुचंदो ऐं मुंहिंजे नक में वेंदो माना अॼु तूं मूंखे सम्झो आहे भई मूं में जान आहे हेठि मां सिर्फ़ु पथर हुयुसि हाणे जॾहिं तूं सम्झो आहे भई मूं में प्राण आहिनि इहो धुओं मां इनहेल कंदुसि तॾहिं तूं मूंखे जागृत सम्झो आहे त मां तुंहिंजा सुवाल पूरा थो कयां जेसिताईं तूं मूंखे जागृत न पियो सम्झी तेसिताईं मां तुंहिंजा सुवाल पूरा नथो करे सघां त असां बि ॾिसो उहो ई ग़लती कंदा आहियूं ईअं सम्झंदा आहियूं भई बाबा जो सिर्फ़ु फोटो पियो आहे मर्यादा न रखंदा आहियूं भई संतनि जी दर ते वेठा आहियूं थोरो मर्यादा सां वञूं वेहण उथण ज़रूरी कान्हे भई संत वेठा हुजनि तॾहिं उन्हनि जो फोटो बि पियो आहे गुरुद्वारे में वेंदा गुरु ग्रंथ साहिब आहे ॾिसो हुते केतिरो आदर सां ऐं भले किथे संत वेठा हुजनि न वेठा हुजनि पंहिंजो कमु आहे भई गुरूअ खे छा ॾियूं आदर ॾींदासीं त उहे जागृत सम्झा वेंदा त असांजा कार्य जेके आहिनि उहे पूरा थींदा आदर न ॾींदासीं जागृत न सम्झंदासीं पोइ उहे बि कृष्ण भगवान वांगुरु पथर जी मूर्ति थी करे वेही रहंदा पोइ असांखे बि काली माता जी वठी अचणी पवंदी वरी काली माता जी ॾेई करे वरी शिव शंकर भॻवान जी वरी उहा ॾेई करे वरी ज्योति पिया हटाईंदासीं मूर्तियूं पर जेसिताईं भाव न रखंदासीं तेसिताईं कहिड़ी बि मूर्त असांजी कमु करण वारी त कमु असांखां केरु कराईंदो असांजो मन ऐं असांजो भाव कराईंदो कहिड़ो बि गुरू हुजे साम्हूं कहिड़े बि गुरूअ खां कुझु बि गुरू बाबा पाण चवंदा हुआ चवंदा सभिनी गुरुनि जे दर ते वञो जितां तव्हांखे न्यापो अचे जितां तव्हांखे ॿेड़ीअ जी ख़बर बि पए भले तव्हांखे पर्चो मिले न मिले भले तव्हांखे सत्संग जो न्यापो मिले न मिले किथे बि आवाज़ अचे हली वञो कहिड़ो गुरू तव्हांजी अरदास क़बूल करे ख़बर कान्हे चवंदा हुआ पीर कर एतिरा जेतिरा रिलीअ में अथई चित जॾहिं रिली ठाहींदा आहियूं त नंढा नंढा टुकड़ा खणी करे ठाहींदा आहियूं उहे टुकड़ा गणे न सघंदा आहियूं बाबा चवंदा ओतिरा पीर करो ओतिरा संत दरवेश पाण बि बाबा हरदास नाम हर हिकु संत महात्मा जे दरबार में वेंदा हुआ मस्जिद में बि वेंदा हुआ मस्जिद में वञी करे बि बाबा ॿोलियूं करे ईंदा हुआ उते वञी बि ॿाहिरि मस्जिद जे ॿाहिरि ॾीओ ॿारे ईंदा हुआ त इहे न ॾिसंदा हुआ भई हिंदू आहे मुस्लिम आहे या ही फलाणो गुरू आहे ही फलाणो गुरू आहे जंहिं बि शहर में वेंदा आहियूं कल्याण बि वियासीं उते ॿिया हिकु संत आहिनि उहे बि ॿुधाइनि पिया भई बाबा असांजे दरबार में ईंदा हुआ टिकाणो हुजे मंदिर हुजे हर हिकु जॻह ते बाबा छा कंदा हुआ ज़रूरु पंहिंजी हाज़िरी करे ईंदा हुआ चवंदा पीर करे एतिरा जेतिरा रिलीअ में अथई चित सिर में हिकिड़े खे बाक़ी कर मित्र सभिनी जो दर्शन कंदा रहो पर सिर जेको आहे उहो हिक खे ॾियो भई जॾहिं माण्हू ॾिसनि त चवनि हा हीअ बाबा जी आहे बोल गोत्री वारे घनश्याम की माण्हू भले सभ यादि कंदा
तुमसे बड़े करे कौन, स्वामी तुमसे बड़े करे कौन, देवा हो देवा, देवा तुमसे बड़े